बराए महिरबानी हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा। जाम माण्हू आहे उहो हुनखे थोरी साइंस जी ॼाण ख़बर पए त अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो अॼु मौज़ू आहे, हुनजो नालो आहे ग्लोबल वार्मिंग। ग्लोबल वार्मिंग आम सभिनी माण्हुनि ॿुधो हूंदो, तव्हां बि ॿुधो हूंदो। उन हवाले सां ग्लोबल वार्मिंग जी हिकिड़ी डेफिनेशन आहे, जेको टर्म आहे, जेको हुनजी वसफ़ आहे, उहा इस्तेमालु थिए थी त बाबा उहा जेको टेम्परेचर आहे, जेको असांजो टेम्परेचर ज़मीन जो इन सॼे ग्लोब माना धरतीअ जो, उहो वधे थो हिकिड़ो एवरेज में, सरासरी उन वधे थो, सालों साल वधे थो। 50 साल गुज़िरियल 50 सालनि खां वठी हिकिड़ो टेम्परेचर बार बार उहो माना वधे थो, साल ॿ साल, साल 2-3 सालनि खां पोइ अने थोरो घणो पियो वधे थो। हाणे एतिरो वधंदो थो वञे, उनजे करे हिकिड़ो पूरी दुनिया खे ख़तरो आहे, हिकिड़ो इहो टर्म यूज़ थो थिए बाबा ग्लोबल वार्मिंग। आख़िर अॼु मां बहस कंदुमि इहो छा आहे, छाजे करे आहे, छो थो थिए। इहा डेफिनेशन मां तव्हांखे ॿुधाई। उन जेको ज़मीन जो धरतीअ जो सॼी जो जेको टेम्परेचर आहे, गर्मी पद वधे थो, उहो एवरेज बेसिस ते। हाणे उहो सरासरी जेको वधे थो सालों साल, मिसाल 50 साल पहिरीं उहो टेम्परेचर अॻे असां वटि थधियूं हूंदियूं, अॼु असां हर साल ॿुधूं था 52 सेंटीग्रेड थी वियो, 53 थी वियो, पूरी दुनिया में टेम्परेचर वधंदो थो रहे सालों साल। हाणे इहो आख़िर थिए छो थो? जॾहिं खां वठी असां वटि माना हिकिड़ी इंसान, साइंस जी हिन में वॾी ग़लती आहे, मां सम्झां थो साइंस हिन में वॾी जेका आहे त असां सां हिकिड़ी नाजाइज़ी कई आहे पूरी हिन दुनिया सां, हिन ख़लक़त सां, हिन मज़लूम माण्हुनि, सभिनी माण्हुनि सां। त उन जेको आहे गाॾियूं शुरू कयूं असां, हिनखे साईं जेको फॉसिल फ्यूल, जेको हेठि असांजा जेके पुराणा सालनि जा हेठि जेके पिया हुया, वण कटियल हुया, उनखां कोयलो पियो, गैस पई, ज़मीन में अंदरि पूरियल हुयूं शयूं, पेट्रोल पियो, उनखे खणी इन्हनि साड़ियो, गाॾियूं हलाइनि, फैक्ट्रियूं हलायूं, आस्ते आस्ते जीअं पॉपुलेशन वधी, आबादी दुनिया में वधंदी वई, उनखे ज़रूरत पई सहूलियतुनि जे लाइ, आसाइशुनि जे लाइ, कपिड़े लटे ठाहिण जे लाइ, इंडस्ट्रियुनि खे हलाइण जे लाइ। उनखे साड़ण जी कोशिशि कई, साड़ियो, उन मां एनर्जी पई पैदा कई, ताक़त उन सां फैक्ट्रियूं हलाइनि। हाणे थियो छा, उहे फैक्ट्रियूं हलाए, उन वक़्तु हिननि खे सोच न हुई त हीअ छा था कयूं, असां जेकॾहिं नेचर सां, फितरत सां इहे अॼु हथ चुरांद कयूं था, त इन जा आख़िर सबब छा, इहे रिज़ल्ट, नतीजा छा निकिरंदा, इहो कंहिं न ॼातो त छा थींदो। आख़िर हू 50 साल गुज़रण खां पोइ 20 सदी जे आख़िर में किन साइंसदाननि जेको आहे सो इहो नोटिस कयो त बाबा हीअ जेको आहे सो छा थो थिए। उन्हनि नोटिस कयो त हे त ॾींहों ॾींहुं गर्मी वधे थी, आख़िर हिन पोइ छा थींदो। हाणे गर्मी वधण खां पोइ उन्हनि इहो हिकिड़ो सोचियो त छा थो थिए, कहिड़ा नुक़सान था थियनि। क्लाइमेट चेंज तव्हां ॿुधो हूंदो, जेको मौसमूं तब्दील थियूं थियनि। मिसाल जीअं अॻे असां वटि छा थींदो हो त बाबा टेम्परेचर जेको आहे, मींहुं जेको आहे मानसून ऐं जुलाई में ईंदी, हाणे उहा अगस्त में ईंदी, पोइ साईं आस्ते आस्ते हाणे वरी अञा पोइते थींदी थी वञे। माना हिकिड़ा जेके पैटर्न हुया साॻा, जेके मींहं जा, बरसातियुनि जा, माना जीअं मौसमूं हूंदियूं, उहे अॼु मौसमूं न रहियूं। मिसाल अप्रैल में जेको आहे सो मार्च में, अप्रैल में अॻे थधियूं हूंदियूं, हाणे त तव्हांखे गर्मी नज़र ईंदी। कॾहिं तव्हांखे रखी गर्मियूं थींदियूं, रखियो ओचितो सीउ थींदा, मौसमुनि जो पैटर्न मटिजी वियो। अॻे जून जुलाई मोकल हूंदी, उन वक़्तु गर्मी हूंदी, अॼु तव्हांखे अगस्त में मोकल मिले, माना वधीक गर्मी थिए थी। अगस्त ताईं बि सरकार खे 2 दफ़ा करणी पई आहे मोकल। इहे सॼा जेके आहिनि से क्लाइमेट चेंज ऐं ग्लोबल वार्मिंग हिकिड़ो टर्म आहे। ग्लोबल वार्मिंग जे करे क्लाइमेट चेंज थींदी आहे, ऐं उन क्लाइमेट चेंज जे करे ग्लोबल वार्मिंग, इहे माना इंटर रिलेटेड टर्म आहिनि, यूज़ थींदा आहिनि। मिसाल मौसमुनि जी तब्दीली, उहा ग्लोबल वार्मिंग जे करे थींदी आहे। हाणे ग्लोबल वार्मिंग जेका आहे उहा असांखे एतिरा नुक़सान थी ॾिए, असांजा सॼा पैटर्न, फसल जेके हुया, उहे फसुलनि जी जॾहिं टेम्परेचर तव्हां वटि मथे थी वियो त सॼो इकोसिस्टम, टेम्परेचर, फसल नथा थियनि। हाणे कुझु फसल जेके हुया उनखे थोरो टेम्परेचर घुरिबल हो, अॼु उन्हनि खे जेको आहे वधीक टेम्परेचर, उनजे करे उनजी पैदावार उहो धकिजे थी पई। इंसान, पखी, पखण, वण ॿूटा सभु उन ते टेम्परेचर जेको अॻे उन ते हिरियल हुया, एडाप्टेशन हुई, अॼु उहे माना ख़ुदि जेको आहे सो काफ़ी हिनखे साइंसदाननि जे मुताबिक़ त जेका असांजी हिन में जेके आहिनि मखलूक आहे, उनखे ख़तरो आहे हिकिड़ो, जेको जीअं टेम्परेचर वधे थो। हाणे हिन सां हिकिड़ा ॿिया बि ख़तरा आहिनि, माना तव्हांखे जीअं जीअं टेम्परेचर वधे थो, असां ख़ुदि माना हिकिड़ो फील कयूं था, इंसान केतिरी गर्मी थिए थी, उन सां केतिरो माना माण्हू खे उहो हिकिड़ो हलणु घुमण जहिड़ो कोन थो थिए। उन खां पोइ वॾा हिकिड़ा ॿिया नुक़सान आहिनि, जेके उहे इहे आहिनि त मिसाल तौर ते सॼी दुनिया में जेका आहे त जीअं जीअं टेम्परेचर वधंदो त उहा बर्फ़ तव्हांजी जेका दरिया हलनि था, बर्फ़ रिझंदी आहे एस्कीमोस ते, आइस कैप ते, ग्लेशियर ते, उहा बर्फ़ रिझंदी आहे, त उहा बर्फ़ रिझी करे उहा जेको आहे सो पाणी वही उहो असांजे दरियाहनि जी सूरत में उहो समुंड में माना छोड़ थींदो आहे। हाणे थींदो ईअं, जेके एस्कीमोस, आइस कैप आहिनि, उहे जेकॾहिं टेम्परेचर वधंदो त उहे रिझणु शुरू कंदा। हाणे जॾहिं इहे सॼा ॻरी वेंदा त छा थींदो। हाणे उहे जॾहिं ॿोॾियूं ईंदियूं, पहिरियां साल ॿोॾियूं ईंदियूं, 2010 वारी ॿोॾि मां सम्झंदो न हुयुसि, हिकिड़ो माना तसलसुल हुई 2010 वारी ॿोॾि। अञा ॿोॾियूं अची सघनि थियूं अॻिते, घणियूं ॿोॾियूं ईंदियूं। पहिरियां त ॿोॾियूं ईंदियूं, टेम्परेचर जीअं जीअं वधंदो त पोइ जेकी बर्फ़ूं उहे रिझंदियूं, बर्फ़ जबलनि जे मथां जेके जबल जेके बर्फ़ुनि सां ढकियल आहिनि उहे रिझनि, पोइ उनखे छा थींदो, पहिरियां साल ॿोॾियूं ईंदियूं, पोइ 2035 खां पोइ चवनि था साइंसदाननि जी हिकिड़ी अॻकथी आहे, हाइपोथीसिस आहे त बाबा जेको आहे सो
उन खां पोइ इहो थींदो जो पाण पाणी छाटे न ईंदो, छो त बर्फ़ूं जॾहिं रिझी वेंदियूं त दरियानि जो वकिरो दरियानि जो पाणी उहो काॾां वहंदो, वहंदा ई न दरिया। त इहे ॿोॾियूं हिकिड़ो इहो। उन खां पोइ जेको आहे सो उनजी सी लेवल जेका सामूंडी पाणी सी लेवल वधंदी, सामूंडी सतह पाणी उन में जीअं जीअं सॼो पाणी होॾो जेको 35% जेको पाणी आहे उन खां वधीक पाणी जेको उन ते पियो आहे जबलनि ते, ऐं उहो पाणी जेको उहो सॼो जो सॼो उन मथे जेको पाणी आहे हिकिड़ो जेको उन में जबलनि जी बर्फ़ जी शिकिल में असांजी दुनिया ते मौजूदु आहे, उहो पाणी साॻियो ई लुड़ी ईंदो। उहो पाणी अचे समुंडनि में पवंदो त लाज़मी आहे समुंडनि में पासा जेके सामूंडी किनारनि ते जेके मुल्क आहिनि उहे ॿुॾी वेंदा। मिसाल बांग्लादेश यूनाइटेड नेशन जे अॻियां मुज़ाहिरा कंदो आहे, धरना हणंदो आहे त बाबा मुंहिंजो जेको आहे सो असांजे मुल्क ॿुॾी वेंदा, तव्हांखे पंहिंजी लॻी पई आहे, बराए महिरबानी इहे जेको आहे सो कारबान खे साड़ियो। हाणे उहे जेके आहिनि से इहे थियनि छो था, हाणे उहे थियनि था इहे असां वरी माना गाॾियूं हलायूंसीं, ऐं गाॾियूं हलनि थियूं, इंडस्ट्रियूं हलनि थियूं। अॼु बि तव्हां ॾिसो त पहिरें नंबर ते अमेरिका, पोइ पहिरें नंबर ते चाइना, ॿिए नंबर ते अमेरिका आहे, माना इंडिया आहे, रशिया आहे, इहे माना जेके आहिनि से इहे इंडस्ट्रियूं हलाइनि था, एतिरे मिक़दार में हिननि जूं इंडस्ट्रियूं आहिनि, इहे गैस वधि खां वधि कार्बन जेका आहे इहे था, हाणे ग्रीन हाउस गैसिस जे करे इहे माना पैदा ग्लोबल वार्मिंग थिए थी, जेके ग्रीन हाउस गैसियूं जेके असां इस्तेमालु कयूं था, ऐं जेके माण्हुनि जी जेका हथ चुरांदा नेचर सां। हाणे उन में कहिड़ियूं गैसियूं आहिनि, कार्बन डाइऑक्साइड आहे, मिसाल उहा जेका ॿियो आहे असांजी मीथेन आहे जेका असां गैस घरनि में ॿारियूं था, इहा आहे। उन में आहे टी जेका आहे त असां जेका फ्रिजनि में इस्तेमालु कंदा आहियूं क्लोरोफ्लोरो कार्बन CFC, ऐं चौथी जेका आहे नाइट्रस ऑक्साइड आहे। नाइट्रस ऑक्साइड जो माना मिक़दार घटि आहे इन ग्लोबल वार्मिंग में, पर कार्बन जो वधि खां वधि माना मामिलो आहे। जेका कार्बन छा थी करे, जो तव्हांजी जेका सिज जा जेका रेडिएशन हीट अचे थी उनखे पाण में ट्रैप थी करे, पाण में झले थी, पाण में जज़ब थी करे, उहा जॾहिं गैस आहे त माहौल में पई आहे, उहा कार्बन उहा जॾहिं तव्हांजी गर्मी खे पाण में जज़ब कंदी त थींदो ईअं त उहा सॼी ग्लोब जी जेका आहे सा पूरे हिन धरतीअ जी उहा टेम्परेचर जेको आहे गर्मी पद उहो वधंदो वेंदो। हाणे इन में जेको मां सम्झां थो मुलविस जेके आहिनि उहे सरमाएदार मुल्क आहिनि, उहे सरमाएदार मुल्क जेके मां तव्हांखे पहिरीं ॿुधायमि, हाणे उन्हनि मुल्कनि में सॼी दुनिया में माना जेको आहे इहो माना मचाए छॾियो आहे। हाणे उनजे लाइ वरी असांखे था चवनि पिया ग़रीब मुल्कनि खे बाबा हाणे दुनिया त सॼी ॻंढियल आहे, ग्लोबल वार्मिंग त सॼी दुनिया ते इफेक्ट पवंदो, असरु पवंदो उनजो। हाणे असां उनखे चऊं था साईं हाणे बाबा बराए महिरबानी ईअं कयो, इहो चवनि था असांखे साईं हाणे तव्हां जेको आहे सो ग्रीन पाकिस्तान, ग्रीन इंडिया, अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से माना टर्म यूज़ था कनि, त हाणे तव्हां वण पोखियो, अब तव्हां वण बि पंहिंजनि पैसनि ते पोखियो, बाबा तव्हां गदिलो तव्हां कयो, सफ़ाई असां कयूं, गंद तव्हां कयो आहे, इंडस्ट्रियूं हलाए, कार्बन तव्हां साड़ी आहे। हाणे वरी उनजो वरी माना असां वण पोखणु सही ॻाल्हि आहे, असां पोखींदासीं, पर उन में तव्हां पैसा ॾियो न। हाणे हू त आहिनि नानी सरदार, हुननि जो नानी वेड़ो कुल जेको आहे यूनाइटेड नेशन बि उन्हनि जी आहे, सभु उन्हनि जे लाइ कमु था कनि, सभु माण्हू उन्हनि जे माना मामलनि ते हलनि था। हाणे ताईं उहे माना ताज़ो पेरिस में कॉन्फ्रेंस बि थी, उन में हाणे ट्रम्प फ्री वियो आहे, असां न कंदासीं उन जेको आहे इन इन्वायरमेंट ते, त बाबा तव्हां ग्लोबल वार्मिंग ते, क्लाइमेट चेंज ते तव्हां जेको आहे सो या त इहे तव्हां घटि कयो। बांग्लादेश वारनि मुज़ाहिरा कया आहिनि, नेपाल वारनि, मलेशिया वारनि, ताईं महिरबानी करे घटि कयो, कार्बन जी यूज़ेज घटि कयो, इमिशन घटि कयो, उनजो जेको आहे सो त हुते ॿुधनि कोन था, उन्हनि जी माना पंहिंजी हिकिड़ी लठ सरदार आहिनि। हाणे सॼी दुनिया जो तव्हां कमायो पैसा, तव्हां साड़ियो, तव्हां एनर्जी इंडस्ट्रियूं हलायो, तव्हां गाॾियूं हलायो, तव्हां वधि खां वधि जेको शेयर आहे उहो कार्बन में तव्हांजो आहे, त तव्हां इहे सभु कमु तव्हां उनजी मदद कयो न। तव्हां हेतिरा अरबे रुपया तव्हां बिलीनियर हो, तव्हां दुनिया खे छा ॾिनो आहे, कुझु बि न, त तव्हां वण पोखायो, कुझु बि न। NGO जे टाइप असांखे माण्हू माना चवनि था वण पोखणु सही आहे, पर बाबा जेके गंदु कनि था उहे सफ़ाई कनि। मां इहो थो चवां त उन्हनि में उनजो शेयर घणो आहे, एतिरो न आहे, त इन अॻिते ॻाल्हि खे वधायूं था त उन में इहो इनजो माना थियो। हाणे उनजो हल छा आहिनि, एतिरा अञा नुक़सान आहिनि, ऐं टेम्परेचर वधे थो पियो। हाणे उहे सॼा उन नानी वेड़ो इन्हनि जो पंहिंजो सरमाएदारनि जी कयल सॼो। हाणे हिन जो हल इहो आहे, कुझु हल आहिनि, मिसाल जे तौर ते त हिकु त वण पोखियो त या साॻी कार्बन जेका आहे, हाणे ॿूटो छा कंदो आहे, अधु कार्बन खणंदो आहे ॾींहं जो कार्बन डाइऑक्साइड खणंदो, राति जो वरी कार्बन डाइऑक्साइड अधु ख़ारिज कंदो आहे, ऐं अधु हुन में मौजूदु हूंदी आहे। जिते मिसाल 100 पेटाग्राम कंदो त 50 पेटाग्राम वरी राति जो ख़ारिज कंदो, जेकॾहिं 100 जज़ब कंदो त माना हुन में अधु रहंदी। हाणे उहो वरी असांखे हल इहे आहिनि त असां सॉइल में हुनखे अंदरि वरी रखियूं, कार्बन खे वधि खां वधि मिटी में रखे छॾियूं, जो उहो ख़तमु न थिए, वरी गैस सूरत में न अचे, गैस वारी सूरत में हुनखे साड़ियूं न एतिरो। ॿियो असां वण पोखियूं, पहिरीं वण पोखियूं, साॻी कार्बन डाइऑक्साइड ॿूटा पोखियूं, इहे खणनि, अहिड़ा फ़सुल पोखियूं जेके कार्बन खे वधि खां वधि सिक्यूज़ कनि, पाण में उहे जज़ब कनि, सिक्वेस्ट्रेशन कनि। ऐं उन खां पोइ जेको आहे असां जेको आहे अहिड़े क़िस्म जूं अॼुकल्ह एनर्जियूं अची वियूं आहिनि, एनर्जी जा क़िस्म अची विया आहिनि जो पैदा करण जा। मिसाल जे तौर ते सोलर एनर्जी आहे, बिजली ते तव्हां इहे हलायो, ऐं ॿियो जेको असां वटि आहे तव्हांजो माना एनर्जी जो सोर्स आहे हवा आहे, विंड एनर्जी पैदा कयो। अॼु चाइना में किथे किथे कनि था पिया, अमेरिका में, पर थोरे मिक़दार में, त सीरियस न आहिनि, संजीदा न आहिनि।
सो मां सम्झां थो त माना इहो सॼी दुनिया खे अॻिते हली 2035 में जॾहिं पाणी न वहंदा इहे त ग्लोबल वार्मिंग जो टर्म असांजे माण्हुनि खे ख़बर हुजे, इहे शयूं ख़बर हुजनि। महिरबानी।